असां हिन वक़्तु काच जे ॻोठ शेर मोहम्मद रुस्तमानी जे ॻोठ प्राइमरी स्कूल में मौजूदु आहियूं। हीउ स्कूल गुज़िरियल 6 महीननि खां बंदि पियल आहे। जॾहिं त स्कूल बंदि हुजण खां पोइ हितां जा मासूम ॿार उहे तइलीम जे ज़ेवर खां महरूम थी विया आहिनि। अचो त हुन हवाले सां ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अदा विलेज शेर मोहम्मद रुस्तमानी प्राइमरी स्कूल आहे जेको 5-6 महीननि खां वठी बंदि आहे ऐं असांजा जेके गुलण जहिड़ा ॿार तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। असां आला ऑफिसरनि खे गुज़ारिश कयूं था त असांजो स्कूल खोलाए ॾियो ऐं टीचर मुक़ररु करे ॾियो। साईं अॻु में जेको सो ॿ उस्ताद हुया, हिकिड़ो अमान रुस्तमानी हो जेको ड्यूटी कंदो हो ऐं ॿियो बि ड्यूटी कोन कंदो हो ऐं उहो बि साईं बदिली करे वियो। हाणे 5-6 महीना थी विया आहिनि त स्कूल बंदि आहे। असांजो जेको मरामत आहे स्कूल जो मिले थो फंड, उहो बि फंड असांजे स्कूल जो गुम आहे। बेंच कुर्सी वग़ैरह सभु भॻल आहिनि। असांजा नंढड़नि ॿारनि जो तालीम तबाह थी वियो आहे। वॾा वॾा जेके ॿार आहिनि सो वाही पंधि में असां ट्यूशन ते ख़र्च करे वठी था वञूं, उन्हनि खे उते तालीम ट्यूशन में ॾियूं था। ॿियो सभु ॻाल्हि तबाह आहे। मतिलबु असांखे मास्तर मिले, स्कूल असांजो खुले। असांजो ॿार सफ़ा बर्बाद आहिनि। स्कूल असांजो किरण ते आहे। को बि उस्ताद कोन्हे। जेका फंड अचनि था सभु खाई था वञनि। असांखे ख़तरो आहे त असांजा ॿार जे मथां स्कूल पवंदो। इहो महिरबानी थिए त असांजो स्कूल आबाद थिए, ॿार पढ़नि, मास्तर हुजे। एम MP आहे उहो अचनि, कुर्ब कनि, ॾिसनि त वाक़ई जाइज़ आहे या बेजाइज़ आहे। असां दाहूं था कयूं ॻोठ वारा। इहो हाणे महिरबानी MP जो MN जो थिए त असांजो अचनि, महिरबानी करे। असांजो स्कूल 4 महीननि खां बंदि आहे। तइलीम खां महरूम आहियूं। स्कूल खोले वञो। उस्ताद हिकिड़ो आहे, हिकिड़ो कोन्हे। 6 महीननि खां वठी बंदि आहे। असांखे तालीम कोन्हे। हाणे इहा अपील त कयूं था असांखे उस्ताद ॾियो हिकिड़ो। हिते घटि में घटि पोइ बि 600 ॿार आहे, उहो बि तइलीम खां महरूम आहिनि। उस्ताद सभु हिते अचे 6 महीना पूरा थी विया आहिनि, उस्ताद गुम आहिनि। हिते ख़बर न आहे। हिते स्कूल असांजो पुराणो थी वियो ऐं स्कूल असांजो भञी टुटी थी वियो। तव्हां वरी MN MP अची ॾिसे रिज़ल्ट करे वञो। पोइ बि घणी स्कूल ॾरी पियो। सॼो अंदरां वञी ॾिसो त न बेंच आहे, न कुर्सी आहे, न टेबल आहे, कुझु बि कोन्हे। असांखे ख़तरो आहे त असांजा नंढड़ा ॿार पढ़ंदा हुआ, उहो बि सभु तालीम मां तबाह विरहाइण थी विया आहिनि। तव्हां स्कूल जे हवाले सां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त स्कूल में 2 मास्तर मुक़ररु कया विया, जेको हिकु उस्ताद हिकु ॾींहुं बि ड्यूटी ते कोन आयो। जॾहिं त ॿियो उस्ताद जेको आहे हिते ईंदो हुयो, उन पंहिंजी बदिली कराई आहे, जंहिंखां पोइ स्कूल बंदि थी वियो आहे। उनखे 6 महीना थी विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं जेको आहे तइलीम खाते पारां ॿियो को उस्ताद मुक़ररु न कयो वियो आहे। उस्ताद मुक़ररु न थियण जे करे हितां जो स्कूल खे हाणे तालो लॻी वियो आहे ऐं मासूम ॿार तइलीम खां महरूम थी विया आहिनि। हिननि मुतालबो कंदे इहा घुर कई आहे त जल्द हिन स्कूल में उस्ताद मुक़ररु करे स्कूल जी जेको आहे मरमत कराए असांजी परेशानी दूर की वञे। आसिफ जमाली, WTN वाही पांदी।